इहो ज़रूरी हो त रियासत के ख़ास वज़ीरनि जी दरबार में हाज़िरी लगाई वई जी अवां जी ज़रूरी हिदायतुनि ते अमल थी सघे। इन लाइ अवां जी इजाज़त तलबगार आहियां। इजाज़त है। साईं जिन जो इक़बाल बुलंद हुजे। अवां जो ब्रदर मोहतरम गुलाम मोहम्मद अवां ॾो हिकु तजवीज़ पेश करण जे लाइ इजाज़त तलबगार आहे। इजाज़त है। अवां जो शान सदा बुलंद रहे। अमीर उमरा ऐं आम माण्हुनि जी राय आहे त अवां जे तख़्तनशी थियण जी ख़ुशी में जशन जो तमामु थियणु। इन राय के नज़र में रखंदे असीं इहो पुछणु घुरूं था अहिड़ियुनि हालतुनि में छा इहो प्रोग्राम असांजे लाइ ज़रूरी आहे? सरकार इंतिहाई ज़रूरी आहे। इहो इन करे त जीअं असीं अवामी हलकनि खे वरी नए सिरे सां मुनज़म करे सघूं ऐं अवां जे बुलंद ख़्याली तदबर खां राया खे आगाह करे सघूं। सरकार त पोइ ठीकु आहे, असीं अहिड़े जशन जी मंज़ूरी ॾियूं था ऐं इहा राय बि ॾियूं था मुल्क जे कुंड कुड़िछ मां